अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां दिलेर सिंधी हिन वक़्तु मौजूदु आहियां सदर में। ऐं दोस्तों राति जो 11:30 बजे दारा इहे अथव गुल प्लाज़ा, इन में बाहि लॻी राति जो 11 बजे दारा। हे ॾिसो था सॼी इहा खे बाहि लॻी वई अथव। वॾी मार्केट आहे। मां पाण हितां पार्सल वग़ैरह खणंदो आहियां। वाक़ई हिते मार्केट आहे, 10-12 दरवाज़ा आहिनि हिन में। हेठि मथे ठहियल आहे, 3 पोज़ीशन में ठहियल आहे, माना 3-4 माड़ा इहा ठहियल आहे। इहा सॼी इहा आहे बाहि लॻी वई अथसि। हाँ भाईजान, जानी नुकसान हुआ है क्या? जानी नुकसान भी? कितने लोग? हाँ अदा माण्हू बि मरी विया आहिनि चवनि था। हाणे ख़बर न आहे अञा एतिरी पई। हे ॾिसो था सिटी कोर्ट रस्तो वेंदो अथव, सॼे हथ ते अथव।